सांगड़ मां ख़बर ॾींदा हलो त बिरज कंसल्टेंट फाउंडेशन सांगड़ पारां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी कैंपस सांगड़ में मंशियात जी रोकथाम ऐं HIV एड्स बाबति ॼाण फराहम करण लाइ हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर सांगड़ नहत हुसैन मीराणी नौजवान शागिर्दनि खे मुखातिब कंदे चयो त नौजवानी असांजे समाज जी तइमीर ऐं तरक़ी में अहम किरदार अदा करे सघनि था। इन करे सभ खां पहिरीं असांखे मंशियात खां पासो करणो पवंदो। सेमिनार खे ख़िताब कंदे डायरेक्टर कैंपस मंसूर अहमद कोड़ो चयो त समाज जे हर फर्द खे घुर्जे त हू समाज खे मंशियात खां पाक करण लाइ पंहिंजे आसपास जे माण्हुनि सां मज़बूत समाजी लाॻापा क़ाइम कनि त जीअं मुआशिरो बेराह रवी जो शिकार न थिए। सेमिनार खे अब्दुल समद डायरी ऑफिस रिसर्च इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन डॉक्टर अकबर अली कुंबर अली शेर डायरी ऐं डॉक्टर दीदार ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।